पोइ साहिणे इहो महिमान केरु आहे? छो? साहिणे असां सुबुह ज़रे घटि हुन सां विढ़िया हुआसीं। छा? साहिण हाणे असांखे कहिड़ी ख़बर त हू वॾे साईंअ जो महिमान आहे। साहिणे मूंसां चर्चा करणु लॻो त। चर्चा? तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे? छो कंदो तोसां चर्चा? ईअं ई साहिणे कुझु पुछे पियो सलाम करे, पर साहिणे हू मूंखां छो पियो पुछे? कंहिं मुड़साले खां पुछे हा न। पोइ तूं छा कयो? पोइ मां लठ खई, मासी हलीमा ऐं मासी रज़ू खे सॾु कयो। उहे बि भॼंदियूं आहियूं, पर जॾहिं हुन रेस वॾे जो नालो खयो, चयईं त मां उन्हनि जो महिमान आहियां, त मासी हलीमा चयो हथ कढोसि। निभागी शगुफ्ता तुंहिंजा ऐं तुंहिंजो न मासीअ जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियां। जेकर महिमान खे कुझु चयो हा त हुन सां गॾायो आहे। न न न न साहिणे, पोइ असां हुनखे कुझु न चयोसीं। छोरी निभागी ख़बर न हो छा सोचींदो। साहिणे हाणे मां हुनखे मानी ॾियण कान वेंदीसांव। हाणे बि वयसि, एॾो जुदाई पियो ॾिसे मूंखे त बा डप पियो थिए। अच्छा अच्छा, खैर शगुफ्ता अचे त ॿुधाईंदसि हुनखे मां। ओ साहिणे अलाह जी ड्रोही अथव, अहिड़ो गज़ब न कजो। मां तव्हांखे हथ थी ॿधाव, साहिणे शगुफ्ता खे न ॿुधाइजो। ओके ठीकु आहे, तूं हाणे हिकिड़ो कमु कर, वञी करे तूं हुनखां माफ़ी वठ त शगुफ्ता सां तुंहिंजी शिकायत न करे, सम्झी? वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।